या दोस्तों मां जबले सीना हज़रत जबले मूसा जे तरफ़ रवानो थी चुको आहियां ऐं टूर वरितो आहे हिकिड़ो हिन में तक़रीबन सभु अंग्रेज़ ई आहिनि तव्हां ॾिसी सघो था हाणे पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवानो था वरी अॻिते मिलूं था mountain of Horib or mountain of Musa. Don't worry, I will speak one time Italian because we have Italian, and one time with Russian, and one time English. I think our group only this speak English or Italian or Russian, no more. So our driver Mahmoud. Я один раз можно говорить по-русски, один раз по-итальянски, один раз по-английски. We are still inside Sharm el-Sheikh. After 10 minutes we will arrive to the border of Sharm el-Sheikh. South of Sinai to arrive to Dahab city, it's 100 kilometers. We have a stop in Dahab city, 10 minutes if you want to drink tea or coffee. And after that we turn at the left hand to arrive to the heart of Sinai. This another 150 kilometers. So all together it's 250 kilometers. From here to the heart of Sinai, it's 250 kilometers. वञूं था पिया जबले तूर जे हुन ते विज़िट ते हिते शर्म अल शेख जे बॉर्डर ते माना शहर जे ॿाहिरियों हिते कानवाई में बीहाए छॾियो अथऊं ॾिसो गाॾियूं कानवाई में बीठियूं अथव बस ही मां चयमि तव्हांखे हिननि गाॾियुनि जी बि ख़बर हुजे अधु कलाकु चवंदा हिते इंतज़ारु करिणो पवंदो कानवाईअ जो मोबाइल जी रिकॉर्डिंग करण खां रोकियो अथऊं हिते चलियल आहे फ़ौज ऐं पुलिस आहे कोई बि रिकॉर्डिंग न कंदो हिन जे करे हेठि मुंहुं करे आराम सां कयां थो महिरबानियूं सिंधियुनि खे हक़ीक़त ॾेखारण लाइ ॾिसो कहिड़ो कहिड़ो कमु कयूं था दोस्तों हिते स्टाफ लाइ बीठियूं आहिनि सॼी कानवाई बीठी आहे दहब सिटी आहे हिनखे दहब कोठींदा आहिनि ॾिसो सॼो काफ़ी सारियूं गाॾियूं आहिनि तक़रीबन 10 खनि वैगनियूं ऐं कोस्टर मिलाए करे थींदा ऐं हिते तक़रीबन 5 मिंटनि जो स्टाफ आहे जी हा दोस्तों हाणे असांजी हुनजो 6-7 चेक पोस्टनि खां पोइ पुलिस जे चेक पोस्टनि खां पोइ आर्मी जे पोस्टनि खां पोइ हाणे असांजो जेको आहे पंधु सफ़रु शुरू थी वियो आहे ॾिसो तव्हां पोयां पहाड़ियूं आहिनि हाणे तक़रीबन 3 कलाकनि खां मथे पंध जो सफ़रु आहे इंशा अल्लाह ताला अलाह ख़ैर कंदो जेको आहे सो इहो करे पोइ असां तूरे सीना जबल मूसा ते वेंदासीं इंशा अल्लाह अचो हे वरी आख़िरी चेक पोस्ट ॾिसो जी हा दोस्तों असांजे पंध सफ़र जो आगाज़ थी चुको आहे तव्हां ॾिसो था पिया जेको आहे सो सॼो ग्रुप असांजो वञे थो पियो हाणे इंशा अल्लाह ताला जबल मूसा हितां 3 कलाक पंधु करिणो आहे हे सभु तक़रीबन अंग्रेज़ आहिनि इंशा अल्लाह अलाह कंदो ख़ैर असां पहुची वेंदासीं ॿिन्ही पासनि तां पहाड़नि रस्ते में हे उठ जलियूं बीठा आहिनि बधूं जेके हितां जा आहिनि पोइ चवनि था पिया तव्हां मथे उठनि ते चढ़ो हाणे असां पहाड़ी रस्ते में दाख़िल थी विया आहियूं बाक़ाइदा ॾिसो था पोयां केॾी रश आहे अगरि ॾिसी सघो था सॼा वॾा काफ़िला आहिनि हाणे बाक़ाइदा ॿिन्ही पासनि पहाड़ी रस्तो आहे चंड त आहे पर उठ ॾिसो राति जा तक़रीबन हितां जा 12 खां मथे टाइम थिया 12:30 थिया आहिनि 1 बजे ताईं पहुचंदासीं हुते 4 वॻे ताईं जी हा दोस्तों हिन वक़्तु मां
जबले तूर जे जेको आहे सो रस्ते में आहियूं ये मुंहिंजो दोस्त आहे दाऊद लंडन का यस यस ऐं हीअ असांजो काफ़िलो आहे हीअ हलंदा था वञनि तक़रीबन 1 किलोमीटर खां मथे असांजो सफ़र थी वियो आहे सो उठनि जो काफ़िलो जेके माण्हू हली नथा सघनि उहे उठनि ते वेठा आहिनि असां बि सफ़ा साकी पिया आहियूं हाणे हिते पथर ते वेही रहिया आहियूं 1 किलोमीटर खां मथे चढ़ी आया आहियूं 3 कलाकनि जो सफ़र आहे दुआ कयो हल हलायूं जहान आहे त जल्दीअ में पहुचूं हलो हलो त वरी हली करे ॾिसूं चले दाऊद भाई हे मुंहिंजो दोस्त दाऊद हिते मिली वियो आहे रस्ते में पाकिस्तानी आहे UK ॿार न त हिनजे करे मिड़ई हिन सां दिलि लॻी वई कचहरी कयूंसि था हलो अॻिते वरी हली करे मिलूं था हिते स्टॉप आहे रस्ते में हिते जेको आहे सो सभु खंघनि था एल्टीट्यूड लो थी वियो आहे मथे चढ़ण ते खंघि थींदी आहे माण्हुनि खे सो हाणे हिते स्टॉप कयो आहे ॾिसूं था पिया वरी अॻिते हेॾे मथे वञिणो आहे ॾिसो दोस्तो उठनि जा काफ़िलनि जा काफ़िला मथे चढ़ंदा था हलनि ऐं हिते स्टॉप आहे हिकिड़ो उते मां वेठो आहियां हीअ उठ था ईंदा वञनि जेके माण्हू पंधु नथा करे सघनि उहे उठनि ते था वञनि ॿार कुराड़ा या बीमार या हॾ हराम बाक़ी जेको आहे सो तव्हांजो भाउ पंहिंजे पहिरें पंधु पंहिंजी मुड़िसीअ ते अल्हम्दुलिल्लाह हलंदो थो हले ॿिया बि संगत काफ़ी आहे जेके पहिरें पंधु हलनि था बहरहाल हलो त कंटिन्यू कयूं था वरी साम्हूं होटल आहे स्टॉप कयो आहे होटल छा आहे दुकानु आहे हिकिड़ो दोस्तो जबले मूसा ते तूर सीना ते नवे जो सॼी दुनिया भरे घुमिजो जबले तूर सीना ते एॾो ॾुखियो रस्तो आहे सॼी ज़िंदगी अलाए कहिड़ा एडवेंचर कया आहिनि पर हीअं न थियो आहे दुआ कयो अञा अॻिते रहियल आहे रस्तो हेॾे मथे चढ़ंदा था वञूं तक़रीबन 11 बजे शुरू कयो आहे सिस्टम हाणे 4 बजा थी विया आहिनि दुआ कयो अलाह हिम्मत ॾे पूरा थी विया आहियूं सफ़ा बस महिरबानी दोस्तों कोई दूर जे मथां सफ़ा बीठो आहियां हीअ मस्जिद आहे हे चौधारी पहाड़नि ये इबादत था करनि शायद ईसाई या यहूदी yang baru hal-hal yang memuliakan Tuhan yang baru kesukaannya keinginannya dengan Tuhan pastikan dalam sisa माशाअल्लाह मस्जिद ओके नमाज पढ़ो माशाअल्लाह दोस्तों कोई दूर जे मथां सफ़ा टॉप ते बीठो आहियां ॾाढो ॾुखियो रस्तो कटे करे आया आहियूं मस्जिद नमाज़ पढ़नि था पिया इंशाअल्लाह ताला माम नमाज़ नसीब थींदी अलाह ख़ैर करे पढ़ी वठूं फजर थियण वारी आहे अस्सलाम वालेकुम दोस्तों जबल दूर जे मथां जबल सीना जे मथां मस्जिद में फजर जी नमाज़ पढ़ी आहे अल्हम्दुलिल्लाह तमामु जेको आहे सो हिकिड़ी वॾी हिते तोरे ते लथो हज़रत मूसा जे मथां ऐं जेको आहे सो हिते हिन जो जबल जो हिन जॻह जो क़ुर पाक में अलाह साईं कसम खणी करे ॻाल्हि कई आहे हिन इलाइक़े हिन टुकरीअ जो जिते हाणे अची करे वेठा आहियूं हे जेको आहे सो 7 समंदर खां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में काफ़ी हज़ारे मीटर मथे आहे 3.5 या 4.5 मीटर ऐं जेको आहे सो हिते गॾिजी ॿिया मुस्लमान ॿिया आहिनि गॾिजी करे बाजमात नमाज़ पढ़ीसीं हाणे ॿाहिरि सिज निकिरण जो मंज़र बि ॾिसणो आहे वरी हुते ॻाल्हि कयूं था वॾी महिरबानी
ते तूर सीना जबल जी चोटीअ ते मां हिते दुआ थो कयां अलाह साईं खां त अलाह साईं शल मुंहिंजी माउ खे सिहतमंद ज़िंदगी ॾे, ख़िदमत करण जो हुनजी राज़पे जो मूंखे रस्तो ॾे, उहा राज़ी रहे, मूंखे क्वासो पंहिंजे माण्हुनि सां सचो थी करे हलण जी तौफ़ीक़ ताक़त ऐं हिमत ॾे ऐं क्वासो जेके उमेदूं आमूं माण्हुनि जूं आहिनि मूंखे पूरो करण जी अलाह सां हिमत ॾे। इहे मुंहिंजूं ॿ ख़ासि दुआयूं आहिनि, हिकु पंहिंजे मड़ जे हवाले सां, ॿियो हिकु आसो पंहिंजे माण्हू जेके उमेदूं लॻायूं वेठा आहिनि त मां हुननि जे उमेदनि ते पूरो लहां। तव्हां सभु आमीन कयो। दोस्तो तूर सीना जबल खां हाणे मुंहिंजी वापसी थींदी हिन जी चोटीअ तां इहा मस्जिद हुई जंहिंमें नमाज़ पढ़ी। इहे ॾिसो माण्हू जेको आहे सो तव्हांखे नज़र ईंदा, इहा मस्जिद आहे साम्हूं हिन कमरे वारी। हाणे अकेलो आहे त हिन करे आहिस्ते आहिस्ते हलणु शुरू कयां थो। सिज जो नज़ारो तमामु बहितरीनु आहे, हिन लाइ माण्हू ईंदा आहिनि अलाए केतिरा। अहिड़ो रस्तो आहे, तमामु ॾुखियो रस्तो आहे, ॾिसो सॼो तमामु छा बसि अथनि। चीन वारनि खे बि अगरि ॾेई छॾनि न त उहे बि ठाहे ॾियनि आहिनि, पर अहिड़ी क़िस्म जी जेको हे ॾिसो हीअ कंडीशन आहे। एॾो लही आयो आहियां, ॾिसो तव्हां हिन रस्तो तव्हां किथां नज़र अचे थो, इहा कंडीशन आहे। तव्हां कयो अलाह ख़ैर करे। सखियो अची त विया, हाणे क्वासो वञण में वरी ॾुखियाई थी थिए पई, बहरहाल अलाह ख़ैर कंदो, कोई इशू न आहे। हिमत मर्दा मदद ख़ुदा। हाणे हिते पहुतो आहे, सम्झ में नथो अचे हेॾां रस्तो आहे या हेॾां आहे, सो तव्हां हालति पाण तव्हां ई अंदाज़ो लॻायो त केॾो जेको जान जोखिम वारो कमु आहे। अलाह ख़ैर कंदो, हलणो त आहे, इंशाअल्लाह मंज़िल ते पहुचंदासीं। सिज बि आहिस्ते आहिस्ते निकिरे थो। हाणे हलूं था हिकु आसो आहिस्ते। ॾाढो ॾुखियो रस्तो आहे, अलाए केतिरा ज़िंदगीअ में रस्ता मां ॾुखिया एडवेंचर कया आहिनि, पर ख़ुदा जेका अॼु जेका मां थी आहे न उहा हिकु ऐसा न थी आहे। ॾाढो ॾुखियो आहे रस्तो, जेको का सपोर्ट कोन्हे, कंहिंमें हथु विझण लाइ का बैरियर हणिबो आहे, को ब्रेकेट हणंदो आहे। हाणे हिननि ॻाल्हियुनि खे ॾिसी करे मां चवां थो त हिकु आसो मिस्री जेके आहिनि उहे लुंभ आहिनि सफ़ा। हाणे हिन दौर में चीन खे इहे अगरि ॾियनि न किराए ते त उहो अलाए छा करे छॾे, उहो हेठो खणी माण्हुनि खे। हाणे इहा 3 किलोमीटर मथे विया आहियूं, तंहिंमहिल त ऊंधाई हुई खणी ख़बर न पई, हाणे त सफ़ा लहण में त सिर थो वञे पियो न, छा कयूं, अलाह ख़ैर कंदो। तव्हां ॾिसो अलाह जो जहान इंशाअल्लाह। हे ॾिसो हेॾो लही आयो मां, हाणे ॾिसो आयल हाणे को रस्तो अचेव थी सम्झ में ॻाल्हि। हे हाणे वञनि वठी हितां कुझु रस्तो आसान आहे,
चढ़दा वञनि थी मायूं बायूं सो असां माण्हू जो हे अॻिते लहण जो आहे ॿिया अचण वारा अचनि वेठा इहे पर देर वारा आहिनि हे जबल तूर जे ॿिए पासे फ्री आयुमि मां हिन पासे हे शेप अथसि आहे किथे सुरमो वाह तक़रीबन वापसी जे रस्ते में मूंखे राति जो 8 बजे खयूं अथऊं पंहिंजे होटल तां हिननि ट्रांसपोर्ट कंपनी वारनि ऐं तक़रीबन 11 बजे खां पोइ असां हेॾे पंधु रवाना थियासीं 3 कलाकनि 200 किलोमीटर खनि जो सफ़रु हुयो पोइ पंधु जो सफ़रु शुरू थियो हीअं तक़रीबन 3.5 खां 4 कलाक सुबुह जो 4:30 बजा खनि थिया त असां उते पहुतासीं मथे जाते हज़रत मूसा जो मक़ाम आहे नमाज़ वग़ैरह पढ़ी शुक्राने नफ़िल पढ़िया फजर जी नमाज़ पढ़ी जेको आहे सो दुआए हाजत घुरी सभिनी जे लाइ ख़ैर जूं दुआयूं घुरियूं पोइ जेको आहे सो मां उतां निकितो हाणे वञा थो मोटण में तक़रीबन माण्हू चवनि था 2 कलाक लॻंदा पर मूंखे लॻे थो 2.5 कलाक लॻंदा ॾाढो सख़्तु सफ़रु आहे हे मथां पहाड़ हे रस्ते में स्टॉप उहे अथव हे पहाड़ राति 8 बजे जा निकितल तक़रीबन को सो अॼु ॾींहं जो 2 बजे वञी पहुचंदुमि वापसि होटल ते एतिरो जेको आहे सो ॾुघो सफ़रु ऐं सख़्तु सफ़रु जेको आहे सो तक़रीबन जेको पंधु वारो ऐं जेको पहाड़ी हो हुन त मारे विधो सफ़ा बहरहाल इहो घुमण फिरण खां पोइ इहा ज़ियारत करण खां पोइ मूंखे कुझु ख़्याल आया आहिनि गारे हिरा जो बि रस्तो चवंदा आहिनि ॾाढो ॾुखियो आहे अलाह कंदो उहो बि नसीबु थींदो ऐं जेको आहे सो जेके बि वॾियूं शख़्सियतूं दुनिया जूं अज़ीम शख़्सियतूं कहिड़े बि मज़हब जूं आहिनि गुज़रियूं आहिनि उन्हनि वटि अहिड़नि इलाइक़नि सां तालुक़ु रखंदा हाणे हीउ इलाइक़ो आहे को तव्हां ॾिसो हीउ को इलाइक़ो आहे हिते हज़रत मूसा जो जनमु थियो ऐं हिते सभु कुझु हज़रत मूसा पंहिंजूं इहे 10 जेके कमांडमेंट्स 10 कमांडमेंट्स जेके नाज़िल थियसि तौरेत जूं उहे हिते थियसि अची करे सो हितां अची करे सॼी दुनिया में इनकलाब फिराए यहूदियुनि जहिड़ी क़ौम उनजी उहा ताबे आहे ऐं हुजूर साईं जन अरब जे केॾे पुठिते पियल इलाइक़े मां किथे वञी करे पहुता सॼी दुनिया में इनकलाब फैलाए छॾियो या गौतम बुद्धा चाइना वारा ऐं एॾी वॾो मुल्क इहे ॿिया फिलिपाइन टाइप मुल्क वियतनाम कंबोडिया इहे गौतम बुद्ध जा फॉलोवर सो इहे जेको आहे सो गौतम बुद्ध वञी झंग में वेही रहियो 10 साल अलाए कहिड़े हिकिड़े गार में वञी करे हिकिड़ी इबादत कई ऐं अलाए केतिरा साल इहे अहिड़ा माण्हू जेके एॾा पुठिते पियल इलाइक़नि में वञी करे माना अलाह साईं इन्हनि ते सां पंहिंजो जेको आहे सो को उन्हनि खे फैज़ ॾिनो उन्हनि खे इल्मु ॾिनो उन्हनि खे का वॾी का हिकिड़ी दुनिया खां सुपर शइ ॾिनई जंहिंजे करे उहे दुनिया में इनकलाब आणण में कामयाबु थी विया सो 1,24,000 डबी आया सो उन सभिनी जी तव्हां ॾिसंदव त ॾूरहनि इलाइक़नि में पुठिते पियल इलाइक़नि में उहे थिया आहिनि मतिलबु चवण इहो आहे त जेके अज़ीम माण्हू हूंदा आहिनि उहे उन्हनि खे इन शइ जी ज़रूरत न आहे त को ग्रामर स्कूलनि में पढ़नि को हीअं करनि को हूअं करनि उहे पुठिते ॾूरायल इलाइक़नि मां निकिरंदा आहिनि सख़्तियूं ॾिसी करे कुदरत उन्हनि जी मदद कंदी आहे हिमत ॾींदी आहे ऐं उहे दुनिया में इनकलाब आणे छॾींदा आहिनि इहो किसो अथव जेको सम्झे वापसी जो सफ़रु रवंदो आहे वरी ॻाल्हायूं था पिया वरी थोरी देरि वक़्फ़ो था वठूं जी हा दोस्तो हाणे अची करे पंहिंजी मंज़िल ते कमरे ते पहुतो आहियां तक़रीबन राति जो 8 खां निकितल ॿिए ॾींहं ते 2 बजे अची करे पहुता आहियूं वापसि सफ़ा असुलु हॾु टुटे थो पियो
ऐं तक़रीबन पहाड़ीअ में जेके 4-5 कलाक जेको ॾुखे रस्ते ते चढ़णो थियो ऐं 2 कलाक लहणो थियो न, उहो तमामु ख़तरनाक हो। उन झुकाए वरितो सफ़ा असुलु। बहरहाल हिकिड़ी वॾी यादगार हुई। दुआयूं घुरियूं आहिनि ॾाढियूं। अलाह साईं तव्हांखे कामयाबी ॾींदो। तव्हां बि ख़ैर ऐं दुआयूं घुरिजो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। वॾियूं महिरबानियूं। वरी कंहिं ॿिए विलाग सां तव्हां वटि अचिबो। महिरबानियूं।